मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। मटियारी वेझो ख़ैबर में 3 साल अॻु 25 फरवरी 2022 ते आचर मल्हा सरवरे जे 27 साल नौजवान सरफराज़ मल्हा जो आखूंद पंप वेझो लाश लावारिस हालत में मिलियो ऐं ॿिए नौजवान पुट 22 साल शीराज मल्हा जो लाश 4 जुलाई 2022 ते ख़ैबर बस स्टॉप वेझो केले जे बाग मां लावारिस हालत में मिलियो, जिन जो केस माछी बिरादरी जे बहार माछी खुदारिनो माछी इब्राहिम माछी ख़ैबर बिरादरीअ जे सतार ख़ैबर ते ख़ैबरानी थाणे ते दाख़िल कयो वियो हो। फरियादी धुर जे मोहम्मद आचर मल्हा पारां मुसलसल 3 साल चूंडल नुमाइंदनि आसपास जे चङनि मुड़सनि तोड़े मखदूम हाउस जे दरनि जा चकर काटींदो रहियो, पर खेसि किथां बि ॿिनि नौजवान पुटनि जे खूननि जी दाद रसीन न थी सघी। आख़िरकार वॾनि माण्हुनि जे दर जा धिका खाईंदे नेठि गुज़िरियल राति ख़ैबर वेझो रशीद ख़ैबर में ऑल सिंध ख़ैबर इतिहाद जे प्लेटफॉर्म तां हाजी मोहम्मद पेरियल ख़ैबर उर्फ हाजी भूरो ख़ैबर जी सरपंची में टिन्ही धुरिन जे मोज़िज़ माण्हुनि अब्दुल रहमान ख़ैबर मन ख़ैबर आचर मल्हा अब्दुल मल्हा अब्दुल्ला मल्हा खान मल्हा शहबाज मल्हा फेरोज मल्हा रमज़ माछी गुलाम हुसैन माछी शोरा जे मोज़िज़ मेंबरनि ॼामन ख़ैबर सलेमान ख़ैबर सलीम ख़ैबर मुनीर ख़ैबर बचल ख़ैबर एजाज ख़ैबर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में बंदि कमरे में ॻाल्हियूं करण खां पोइ सलाह मशवरे बाद अवामी मेड़ में आल सिंध ख़ैबर इतिहाद जे मजलिस शोरा जे मेंबरनि विच में फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो वियो, जंहिंखां पोइ टिन्ही धुरिन खे मजलिस शोरा जे मेंबरनि पारां भाकुर पाराए खेनि खीर खंड करे छॾियो ऐं टिन्ही धुरिन मोज़िज़ीन जी मौजूदगीअ में हिक ॿिए खे माफ़ करे छॾियो, जंहिंखां पोइ फ़ैसिले में आयल माण्हुनि ऑल सिंध ख़ैबर इतिहाद जे अॻुवाणनि जा थोरा मञा ऐं संदन शुक्रियो अदा कयो। जिन शोरा जे मोज़िज़ मेंबरनि शिरकत कई उन्हनि में गुलाम रसूल ख़ैबर मंजूर ख़ैबर आसिफ ख़ैबर रजब ख़ैबर गुलामुल्लाह ख़ैबर अज़ीज़ ख़ैबर ऐं ॿिया शरीक थिया।